अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जंहिं नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा शेरदिल वॾेरे बालाज खान खे ख़त्मु कंदो? छा मल्हार जी शादी खां पोइ शेरदिल रोशन ऐं मल्हार वारा गॾिजी करे वॾेरे बालाज खान खे ख़त्मु कंदा? छा जेको आहे सो मंठार वॾेरे बालाज खान खां बग़ावत कंदो ऐं उन जो दुश्मन थी वेंदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾीनि था, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अवां ॿाहिरि ताईं बा वक़्तनि पहुची सघे। दोस्तो, अवांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। ऐं महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल वॾेरे बालाज खान जे मथां तमामु गुस्से में हूंदो ऐं वॾेरो बालाज खान बि चाहींदो त हाणे मां शेरदिल खे ख़त्मु कयां। उहो मंठार खे चवंदो ऐं मुराद वारनि खे चवंदो त हाणे जल्द अज़ जल्द शेरदिल खे ख़त्मु कयो। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार हाणे वॾेरे बालाज खान खे जवाबु ॾेई छॾींदो, चवंदो त हाणे मां वधीक तव्हांजी ग़ुलामी नथो करे सघां। मां हिकु आज़ादु आहियां, हिते आयो बि तव्हांजी मर्ज़ी सां हुयुमि, पंहिंजी मर्ज़ी सां हुयुमि, पर हाणे मां वेंदुमि बि पंहिंजी मर्ज़ी सां। त उते वॾेरो बालाज खान मंठार खे चवंदो, जेकॾहिं तूं ख़ुशि रहणु चाहींदो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे आबादु करणु चाहींदो, तोखे मुंहिंजी ग़ुलामी करणी पवंदी, न त मां तुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾींदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे शेरदिल जे पोयां वॾेरो बालाज खान कमीनो शख़्स पुलिस खे बिल लॻाए छॾींदो। बहरहाल उहो पुलिस खे हथ कोन ॾींदो, भॼंदो उस ताईं भॼंदो जेसीं ताईं मल्हार जी शादी थी वञे राबेल सां। ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे जल्द सां जल्द मल्हार ऐं राबेल जी शादी थी वेंदी। उन खां पोइ रोशन मल्हार ऐं इहे सभु गॾिजी करे वॾेरे बालाज खान जो कमु तमामु करे छॾींदा। दोस्तो, असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं पंहिंजो शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।